नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कंदासीं। तंगवाणी में अगवा थी वियल मासूम बाड़े के पुलिस मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। बिल्कुल नाज़रीन, पुलिस मूजिब मसरूर अहमद बखराणी के मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो आहे। बाड़े मसरूर बखराणी जी बाज़ियाबीअ लाइ वारसन ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरड़ा बि हया विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। तंगवाणी में अगवा थी वियल मासूम बाड़े के पुलिस पारां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा पुलिस मूजिब मसरूर अहमद बखराणी के मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कंदासीं। तंगवाणी में अगवा थी वियल मासूम बाड़े के पुलिस मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त मसरूर अहमद बखराणी के मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो आहे। बाड़े मसरूर बखराणी जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाज बि कयो वियो हो। नाज़रीन तफ़सील मालूम कंदासीं। तंगवाणी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साबिर बहलकानी असां सां लाइन ते मौजूद आहे। साबिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? बखराणी माले मां जेको आहे सो 2.5 सालनि जो मासूम मसरूर बखराणी जेको आहे सो हथियारबंद अगवा करे विया हुआ, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां एहतजाजनि जो सिलसिलो जेको आहे सो रोज़ जो मामूल बणिजी वियो हो। उन बाद जेको आहे सो अॼु SHO तंगवाणी बादल जखराणी जेको आहे सो दावा कई आहे त हुन टोज शाख वटि जेको आहे सो मुक़ाबलो करे मसरूर बखराणी खे बाज़ियाब करायो आहे, जॾहिं त अञा ताईं मसरूर बखराणी जेको आहे सो वारिसनि जे हवाले न कयो वियो। जी ठीक है, साबिर बहलकानी तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।